109 साल अग ऐश ऐं इशरत जे सामाननि सां भरपूर शान ऐं शौकत वारी दुनिया जो शान ऐं शौकत वारी दुनिया जो सभ खां वॾो बहरी जहाज़ RMS टाइटैनिक पंहिंजे सफ़र दौरान 15 अप्रैल 1912 ईस्वी हिकु बर्फ़ानी शिप सां टकराइजी तबाह थी बुॾी वियो हो। जेतोणीकि टाइटैनिक जे ठाहींदड़ कंपनीअ जी दावा हुई त टाइटैनिक जहाज़ अहिड़ी तरह सां तैयार कयो वियो हो जो उनखे ॿुॾणु न घुरिजे हा। तॾहिं बि इहो पंहिंजनि ठाहींदड़नि जे दावाउनि जे उबतड़ ॿुॾी वियो। टाइटैनिक दुनिया जो इहो पहिरियों बहरी जहाज़ हो जंहिंमें स्विमिंग पूल, जिम्नाज़म, लाइब्रेरी ऐं तफ़रीह जो ॿियो केतिरो ई सामान मौजूदु हो। हीउ ॼण हिकु जदीद तरीन शहर जेको ॿुॾी वियो हो। Once again most welcome sir। असांजो दोस्त करम मक्सी साहब एंड अब्दुल खालिक सिंधी साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। सर मोहम्मद कासिम साहब एंड अहमद नवाज वाहिद कालानी में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि एंड मुहर्रम अली साहब, गुलाम अब्बास डेपरानी मोस्ट वेलकम, नज़ीर खान भुट्टो एंड मुनीर मंगसी, आशिक अली राहूजो ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांजे इन लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। ज़फ़र दायो एंड सैफ बलोच, सागर गौराम जागरानी, सिस्टर हुमेरा इफ्तिखार, अहमद नवाज साहब, अयाज अली एंड नूर हुसैन फ्रॉम सऊदी अरेबिया। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अब्दुल गनी मंगसी साहब मोस्ट वेलकम, अब्दुल गफ़ार चांडियो, जवाहर आज़ाद मंगी साहब, असीं खे भलीकार चऊं था। इंजीनियर मोहम्मद अली साहब खे भलीकार ऐं ॿिया काफ़ी दोस्त। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो असीं खे भलीकार चऊं था। अभी तला फिर हम दुबई अरब इमारात मां एंड हाजी शकील गोपांग फ्राम कंबर खां असांजो दोस्त आबिद मलिक साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि एंड यूसुफ शेख साहब, सिस्टर शहनाज मोस्ट वेलकम, हुमेरा इफ्तिकार मोस्ट वेलकम, इशफाक मस्तूई, नूर नबी एंड चांडियो खिलाक साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अली हैदर मंगसी साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। जी सर, तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। शकील अहमद साहब असांजो दोस्त, पहिरीं प्यारो भाउ पाड़ेसिरी, हू लिखनि था त शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग सलाम अर्ज़ था कयूं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, असीं खे भलीकार चऊं था। हाजी शकील अहमद साहब एंड आसिफ शेख साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है।
मीर मुर्तज़ा मांगसी फ्राम सऊदी अरब खां मोस्ट वेलकम मीर मांगसी साहब जी। दोस्तों अॼु असीं ॿुधाए रहिया आहियूं टाइटैनिक जे बारे में। 109 साल अवल जेको हादसो पेश थियो हुयो उन बाबति अॼु शकील अहमद साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां असांखे कमेंट करे सघो था। मीर मुर्तज़ा साहब लिखनि था त माशाअल्लाह गुड टॉपिक भाई, मेहरबानी मीर मुर्तज़ा मांगसी साहब। सरदार मोहम्मद असलम महर मोस्ट वेलकम सर। सरदार मोहम्मद असलम महर लिखन था त आई एम फ्रॉम काजी अहमद, मेहरबानी सर। सरदार मोहम्मद असलम महर साहब। अब्दुल जब्बार कुरैशी साहब उस्ताद माण्हू, हू हिन वक़्तु रिटायर थी चुका आहिनि। पंहिंजी ज़िंदगी जो कीमती वक़्तु 60 साल हुन तालीम खे वक़ुफ़ करे छॾियो सर। असीं अव्हांखे मुबारकबाद पेश कयूं था सर अब्दुल जब्बार कुरैशी साहब, मोस्ट वेलकम सर। मंठार अली लिखन था त हाय मेहरबानी सर। शकील अहमद साहब लिखन था त मीर मुर्तज़ा मांगसी सऊदी अरब वारे संगत के सलाम अर्ज़ था कयूं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अव्हांजा सलाम पहुची चुका आहिनि। सर अब्दुल जब्बार कुरैशी साहब, तव्हां असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे प्रोग्राम में अची रहियूं आहिनि। तव्हां कमेंट करे सघो था, पंहिंजो तव्हां दिलि जो राय बि ॾेई सघो था सर। असीं अव्हांखे भलीकार चऊं था अब्दुल जब्बार कुरैशी साहब, मोस्ट वेलकम। हाजी शकील अहमद गोपांग साहब फ्राम कंबर मां लिखनि था त आवाज़ सही तो अचे VIP, मेहरबानी सर मेहरबानी जी। दोस्तों असांजे प्रोग्राम के शेयर कयो ताकि वधीक दोस्त ज्वाइन करे सघनि। नज़ीर खान भुट्टो साहब फ्राम सिंध बेकरी मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। टाइटैनिक ठाहिण जो कमु 31 मार्च 1909 ईस्वी खां उत्तर आयरलैंड जे गादी वारे शहर बेलफास्ट में हॉलैंड एंड वुल्फ पारां बहरी जहाज़ जो कमु शुरू कयो वियो हो, जेको तैयार थी 31 मई 1911 ईस्वी ते लॉन्च कयो वियो हो। हाजी शकील अहमद साहब, तव्हां दिलि सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे हिन प्रोग्राम में अची रहियूं आहिनि, मेहरबानी सर। सर अब्दुल जब्बार कुरैशी साहब, तव्हां कमेंट करे सघो था, असीं अव्हांखे भलीकार चऊं था सर, मोस्ट वेलकम। नज़ीर खान भुट्टो साहब, मेहरबानी तव्हां असांजे प्रोग्राम खे शेयर कयो आहे। नज़ीर खान भुट्टो साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट you have shared our program, bundle of thanks for that। मोहम्मद कासिम भी ज्वाइन थी चुका आहिनि नसीराबाद नाके तां। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अच्छा अयाज़ भाई बि अयाज़ फ्राम फाल मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि जी। दोस्तों जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट लिखी मोकिलियो ताकि असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। अबू तलहा फ्राम दुबई अरब इमारात मां। इशफाक मस्तूई साहब, आमिर अली अब्बासी एंड इरफान खान साहब, मोहम्मद अयूब, जफर इकबाल फ्राम पंजाब खां, मोहम्मद उर्स राशिद सीलरो साहब, कासिम वहाब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। नादर फ्राम नवाब शाह खां, राहिब अली साहब, शकील अहमद साहब लिखनि था त तव्हांजो भाउ अब्दुल रसूल ख़ुशि आहे, सलाम असांजा ॾिजोसि। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अव्हांजा सलाम पहुची चुका आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैरियत महिरबानी। अयाज़ भाई असांखे फाल खां ॿुधी रहिया आहिनि। नज़ीर खान भुट्टो साहब
असांजे प्रोग्राम खे जॉइन कनि था, वॾी महिरबानी सर। जेको तयारु थी 31 मई 1911 ते लॉन्च कयो वियो हो, ही पंहिंजे दौर जे सभ खां वॾो मुसाफ़िर अच्छा मंठार अली असांजे प्रोग्राम खे शेयर कयो आहे। महिरबानी सर। उस्मान अली मोस्ट वेलकम। तव्हां बि असांजे प्रोग्राम खे जॉइन कयो आहे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ही पंहिंजे दौर जो सभ खां वॾो मुसाफ़िर बुर्दवार बहरी जहाज़ हो। उन में 3600 मुसाफ़िरनि जी गुंजाइश हुई। जॾहिं इहो पंहिंजे पहिरीं सफ़र ते रवानो थियो त उन में 2223 मुसाफ़िर सुवार हुआ। तंहिं हूंदे बि कुझु तारीख़दान इहो तादाद 2227 ॿुधाइनि था। 1 मई 1911 ईस्वी ते ठीक 12 बजे 12:13 ते टाइटैनिक बि बेलफास्ट मां समुंड में लाथो वियो। बेलफास्ट खां टाइटैनिक खे न्यूयॉर्क आंदो वियो, जितां खां लॻभॻि 1 साल बाद दुनिया जो इहो अज़ीम तरीन जहाज़ पंहिंजनि मुसाफ़िरनि खे खणी पंहिंजे असांजे दोस्त अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब लिखनि था त डियर कैसे हैं आप। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान मेहरबानी सर। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ओस्मान साहब असांजे कमेंट में बाहूं ॿधी रहिया आहिनि। सर असीं अव्हां जा ख़ादिम आहियूं, महिरबानी। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब लिखनि था त तमामु बहितरीन प्यारा। मोस्ट वेलकम सर। अहमद बलोच। नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम, अदा कीअं आहियो। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जी खैरियत दुआऊं, महिरबानी। तव्हां वधीक लिखियो आहे त उम्मीद त ख़ुशि हूंदव, सदा आबाद हूंदव। असां मिस्किननि जी दुआऊं हमेशा हमेशा गॾु आहिनि। अच्छा, ख़ुशि हूंदव, सदा आबाद हूंदव। असां मिस्किननि जी दुआऊं हमेशा गॾु हूंदियूं। महिरबानी सर। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शलहर कामयाबी अव्हां जा कदम चुमे। अब्दुल जब्बार कुरैशी साहब लिखनि था त हिकु बहितरीन मेहनती होनहार शागिर्द मां हिकु। अच्छा, महिरबानी सर। अब्दुल जब्बार कुरैशी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। तव्हां उस्ताद माण्हू आहियो। तव्हां 60 साल पंहिंजी ज़िंदगी जो तालीम खे ॾिनो आहे। महिरबानी सर। अच्छा, अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब लिखनि था त फिराम दादू डिस्ट्रिक्ट, दादू शहर मां तव्हां ॿुधी रहिया आहियो। महिरबानी सर। असीं मां खे भली कार चऊं था। नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था अदा ऑडियो जो कुझु मसइलो आहे, आवाज़ असां ताईं नथो अचे। अच्छा सर। ऐं ॿिया काफ़ी दोस्त लिखी रहिया आहिनि त अव्हांजो आवाज़ त क्लियर अची रहियो आहे। शायदि पोइ अव्हांजे प्रोग्राम अव्हांजे सेटअप में कुझु मसइलो हूंदो। अच्छा, असांजो ॿियो दोस्त बि असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी ऐं ॿिया काफ़ी दोस्त। बारह लॻी 3 मिंटनि ते टाइटैनिक बि बेलफास्ट मां समुंड में लाथो वियो। बेलफास्ट खां टाइटैनिक खे न्यूयॉर्क खां आंदो वियो, जितां खां लॻभॻि 1 साल बाद दुनिया जो इहो अज़ीम तरीन जहाज़ पंहिंजनि मुसाफ़िरनि खे खणी पंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी बहरी सफ़र ते निकितो ऐं मंज़िल ते पहुचण खां अॻु में ई बर्फ़ जी हिकु टुकड़े सां टकराइजण सबबि पंहिंजनि
मुसाफ़िरनि जे उन जो जानलेवा साबित थी वियो। बबलू मोलाई साहब लिखनि था त हाय बबलू भाई महिरबानी तव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। मंठार अली महिरबानी सर तव्हां कमेंट में कुछ कार्टून मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी। सदाम हुसैन बलोच PTI बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे जॉइन करे रहिया आहिनि, बबलू मोलाई बि। नज़ीर ख़ान भुट्टो साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त सिंध बेकरी खां कंबर मां ॿुधी रहिया आहिनि। एंड अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब फ्राम दादू मां। सर ज़ाहिद अली मुगेरी साहब लिखनि था त सर अस्सलाम अलैकुम, कीअं आहियो? सर वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैरियत दुआऊं। सर डॉक्टर ज़ाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान आहिनि। असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। डॉक्टर ज़ाहिद अली मुगेरी साहब उस्ताद माण्हू, असीं तव्हांखे भलीकार चऊं था सर। सर कुझु ॾींहं पहिरियां तव्हां कमेंट कयो हुयो कुझु नेटवर्क जे मसइले जे करे। कुछ नेटवर्क जे मसइले जे करे अव्हांजा कमेंट्स न पढ़ी सघियासीं, सॉरी फॉर दैट। सरज़ाद साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे, तव्हां थोरो कमेंट करे मोकिलियो। कुझु दोस्त चई रहिया आहिनि त आवाज़ सही न पियो अचे, शायदि कुझु सिग्नल जो मसइलो हूंदो, सॉरी फॉर दैट। सर डॉक्टर साहब तव्हां कमेंट करे ॿुधायो त आवाज़ कीअं अची रहियो आहे, त वधीक असीं पंहिंजे हिन मौज़ू खे वधायूं। सर डॉक्टर ज़ाहिद साहब उस्ताद माण्हू लिखनि था त सर राति जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुन जी नज़र काफ़ी वक्त खां पोइ थी रही आहे। महिरबानी डॉक्टर ज़ाहिद साहब, कहिड़ा हाल आहिनि सर, कीअं आहियो? असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। इशफाक अहमद साहब मोस्ट वेलकम। सैयद सजाद अली हुसैनी साहब असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? डॉक्टर ज़ाहिद साहब असांजो दोस्त माण्हू, रूह माण्हू लिखनि था त सर आवाज़ क्लियर नशर थी रहियो आहे। महिरबानी सर डॉक्टर ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। इशफाक अहमद साहब लिखनि था मोहब्बतूं प्यारा। इशफाक अहमद साहब तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो, तव्हां कमेंट करे ॿुधायो। उणिवीह 1911 ईस्वी में ठाहियल टाइटैनिक पंहिंजे वक़्त जो सभ खां वॾो जहाज़ हो, जंहिंखे ठाहिण में 15,000 माहिरनि ऐं मज़दूरनि कमु कयो। इन दौर में जहाज़ ते असांजो दोस्त असांखे कमेंट करे रहियो, अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब मोस्ट वेलकम। साईं लाणकाना ऑफिस में वेठो आहियां। इशफाक अहमद साहब, अच्छा, असांजो महबूब माण्हू सिंध यूनिवर्सिटी जो दोस्त, हू लिखनि था त साईं लाणकाना ऑफिस में वेठो आहियां। अच्छा, महिरबानी सर, तव्हां सां गुज़ारियल वक़्तु, हॉस्टल जूं यादूं असांखे यादि आहिनि। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। हाफ़िज़ सैयद सजाद हुसैन साहब लिखनि था त
तमाम दिल खुश आहे अवां जो आवाज़ ॿुधी। अच्छा महिरबानी सर। सैयद बादशाह साहब महिरबानी। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे, तव्हां कमेंट करे रहिया आहियो। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असीं उन्हनि खे भली कार चऊं था। रात जे हिन प्यारे पहर में इशफाक अहमद साहब साईं कमेंट लिखनि था त बिल्कुलु प्यारा यूनिवर्सिटी स्टिल यादि आहे। तव्हांजी मोहब्बत एंड हॉस्टल जूं यादूं मोहब्बतूं यादि आहिनि। महिरबानी सर, महिरबानी। एजाज़ उरड़ो हुसैनी साहब असांजो दोस्त, मोस्ट वेलकम सर। रहमत ज़हरी साहब बि असांखे जॉइन कयो आहे। रहमत ज़हरी साहब खे असीं भलीकार चऊं था। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। जहाज़ जी बदकिस्मतीअ जो उन ॾींहंनि में मुल्क में कोयलो वारनि जो हड़तालूं हलंदड़ हुयूं, जंहिं करे टाइटैनिक खे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ मोस्ट वेलकम असांजो दोस्त रहमत ज़हरी बशीर चन्ना। नज़ीर खान भट्टो साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहे। बशीर चन्ना साहब लिखनि था त बशीर अहमद चन्ना फिराम कर रांची कायदाबाद मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त बशीर चन्ना साहब मोस्ट वेलकम। असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं था। असांजो दोस्त माण्हू डॉक्टर ज़ाहिद साहब वंस अगेन मोस्ट वेलकम सर। असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं था। तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हां पंहिंजो नालो कमेंट में लिखी मोकिलींदव त असीं तव्हांखे बाय नेम सुञाणे सघंदासीं। मोहम्मद यासीन साहब लिखनि था त माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत आवाज़ हाफ़िज़ साहब। ऐं कुझु कमेंट सां गॾोगॾु कुझु तव्हां दिलियूं बि मोकिलियूं आहिनि। महिरबानी सर। मोहम्मद यासीन गोपांग साहब चैंपियन प्लेयर। मीर बलोच दिलि सां लाइक करे रहियो आहे, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में अची रहियूं आहिनि। नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था त जी अदा उन्हनि मुसाफ़िरनि जे मरण जो सबबु बर्फ़ खां बि वधीक बर्फ़ीलो पाणी हो ऐं हू उन पाणी में फ़ौत थी विया हुआ। अच्छा महिरबानी सर नज़ीर खान भुट्टो साहब। मनठार अली साहब कमेंट में लिखनि था त कंबर मनड़ा। अच्छा सर महिरबानी, असीं तव्हांखे भली कार चऊं था। डॉक्टर ज़ाद साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त अहमद नवाज़ साहब कीअं आहे ऐं कहिड़नि हालनि में आहे, कीअं आहे? शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। चल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। शायदि अॼु बि कुझु नेटवर्क जो मसइलो आहे। डॉक्टर ज़ाद साहब कमेंट करे चुका आहिनि। शायदि पहुचण में कुझु लेट थींदी हूंदी। मुजीब रहमान असांखे ॿुधी रहियो आहे, लिकी प्रोग्राम खे जॉइन कयो आहे। एंड मुजीब रहमान लिखनि था त सलाम अदा
वालेकुम सलाम रहमतुल्लाह। मुजीब रहमान साहब अवाजा सलाम असां ताईं पहुंची चुका आहिनि। अब्दुल अजीज साहब मोस्ट वेलकम, तव्हां बि शामिल थी चुका आहियो। टाइटैनिक जहाज़ जे डिज़ाइन आयरिश माहरुलीम पहिरीं तैयार कई हुई। हिन शानदार जहाज़ जी ड्रैग 883 फुट हुई। डॉक्टर ज़ाहिद साहब, शानदार जहाज़ जी ड्रैग 883 फुट हुई। जहाज़ में 16 कंपार्टमेंट्स हुआ। अच्छा, कुछ टाइपिंग जो मसलो आहे अवां वटि मंठार अली साहब, महिरबानी असीं वांखे भली कर चऊं था। टाइटैनिक जहिड़ो टॉपिक हुजे ऐं सर डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट न करे, इहो प्रोग्राम त पोइ नाकाम थींदो। डॉक्टर ज़ाहिद साहब जो कमेंट्स असां वटि पहुची चुको आहे। डॉक्टर ज़ाहिद अली मुगेरी साहब लिखनि था त सर ही वाक़ियो शायदि 1912 ईस्वी में थियो हुयो। बहरी जहाज़ रानीअ जी वाइट स्टार लाइन कंपनीअ जो दुनिया में सभिनी खां वॾो बहरी जहाज़ टाइटैनिक इंग्लैंड जे शहर साउथ हैम्पेटन खां अमेरिका जे शहर न्यूयॉर्क ॾांहुं पंहिंजे सफ़र दौरान। डॉक्टर ज़ाहिद साहब, तव्हां तमामु बहितरीनु कमेंट लिखियो आहे। वधीक तव्हां लिखियो आहे त अच्छा कुर्बान मंगसी साहब, असीं वांखे भली ख़ैर चऊं था। कुर्बान मंगसी साहब, तव्हां कमेंट कल्ह वारे प्रोग्राम में करे रहिया आहियो। अॼु असांजो ही लाइव प्रोग्राम आहे कुर्बान मंगसी। डॉक्टर ज़ाहिद साहब जा लफ़्ज़ तमामु बहितरीन आहिनि। अमेरिका जे शहर न्यूयॉर्क ॾांहुं पंहिंजे सफ़र दौरान समुंड अंदरि मौजूदु बर्फ़ानी शिप सां टकराइजण सबबि भॼी पियो ऐं गर्क थी वियो। जहाज़ में सफ़र कंदड़ माण्हू 1500 खां बि वधीक तादाद में हयातीअ जो ॾीओ उजाए छॾियो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां तमामु बहितरीन अंदाज़ में सुठा लफ़्ज़ लिखिया आहिनि। असीं चाहियूं था त वंस अगेन रिपीट कयूं अव्हांजे कमेंट खे। हार्ट टचिंग कमेंट कंदा आहियो तव्हां हमेशह। अच्छा, नज़ीर ख़ान भुट्टे जो कमेंट पढ़ण खां बाद में वंस अगेन असीं पंहिंजे दोस्त जो डॉक्टर ज़ाहिद साहब जो कमेंट वराए पढ़ंदासीं। नज़ीर ख़ान भुट्टो साहब लिखनि था त सर कॾहिं असांजी चांहि पी वञो। बेकरी जे भर में असांजो ग़रीबाणो शॉप आहे। सर इंशाअल्लाह ताला ज़रूरु अव्हां सां गॾु वेही चांहि पीअंदासीं। तव्हां हमेशह असांखे इनवाइट कंदा रहंदा आहियो हर लाइव प्रोग्राम में। कुर्बान मंगसी साहब असांखे दोसिली ॻोठ खां कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। असीं संदसि खे भलीकार चऊं था। कुर्बान मंगसी साहब, लियाकत अली साहब असांखे किथां ॿुधी रहियो आहे। हिते त शो थी रहियो आहे, लेकिन भाऊजन पंहिंजा कमेंट लिखंदा त असीं उन्हनि खे सुञाणे सघंदासीं त किथां ॿुधी रहियो। अच्छा, लियाकत अली साहब सऊदी अरब खां, महिरबानी सर। कुर्बान मंगसी फ्राम दोसिली ॻोठ खां लिखनि था त माशाअल्लाह बहुत खूबसूरत। डॉक्टर ज़ाहिद साहब जा लफ़्ज़ हू लिखनि था त उस्ताद माण्हू, हेड मास्टर माण्हू। डॉक्टर ज़ाहिद साहब हिन प्रोग्राम खे जेकॾहिं सुञातो आहे त डॉक्टर ज़ाहिद अली मुगेरी साहब जहिड़नि माण्हुनि ई सुञातो आहे। महिरबानी सर। डॉक्टर ज़ाहिद अली मुगेरी साहब उस्ताद माण्हू हू लिखनि था त सर ही वाक़ियो शायदि 1912 ईस्वी में थियो हुयो। बहरी जहाज़ रानीअ जे वाइट स्टार लाइन कंपनीअ जो दुनिया में सभिनी खां वॾो बहरी जहाज़ टाइटैनिक इंग्लैंड जे शहर साउथ हैम्पेटन खां अमेरिका जे शहर न्यूयॉर्क ॾांहुं पंहिंजे सफ़र दौरान
समुंड अंदर मौजूद बर्फानी शिप सां समुंड अंदर मौजूद बर्फानी शिप सां टकराइजण सबबि भॼी पियो ऐं गर्क थी वियो। जहाज़ में सफ़र कंदड़ माण्हुनि 1500 खां बि वधीक तादाद में हयातीअ जो ॾीओ उजाए छॾियो। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि उस्ताद माण्हू डॉक्टर साहब, डॉक्टर ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अवां सां जॾहिं मिलंदा आहियूं, जॾहिं तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखंदा आहियो, सच पुछो त इहो लम्हो तमामु बहितरीन हूंदो आहे। डॉक्टर ज़ाहिद साहब, कुछ ॾींहं पहिरियां तव्हां मुंहिंजे नंढड़े खे ट्रीटमेंट ॾिनव ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां फीस बि न वरितव। अल्लाह पाक अव्हां खे हिन जो अजुर ज़रूरु ॾींदो। महिरबानी सर। शोएब कादिर महतलो साहब असांखे जॉइन कनि था पिया कंबर खां बागेदरो मोहल्ला मां। लिकी लिकी असांजो प्रोग्राम जॉइन कनि था। कमेंट नथा करे सघनि, शायदि मसरूफ़ हूंदा। कुर्बान मक्सी साहब लिखनि था त सर ज़बरदस्त। कुर्बान मक्सी जंहिं पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे छॾियो आहे, हू परदेस में रहंदा आहिनि। कुर्बान मक्सी हिन वक़्तु पंहिंजे ई मुल्क प्यारे वतन पाकिस्तान में अची चुका आहिनि। कुर्बान मक्सी साहब, महिरबानी। हाजी वज़ीर साहब खे सलाम ऐं असांजो दोस्त हाजी सैफुल्लाह भाई खे बि सलाम। जॾहिं बि उन्हनि सां अव्हांजो कॉन्टेक्ट थिए त। राशिद खान साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। किथां खां ॿुधी रहिया आहियो सर राशिद भाई? मंठार साहब लिखनि था, मंठार अली साहब कमेंट में त मंठार ठोड़ियाणी। अच्छा सर, महिरबानी महिरबानी। नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था कमेंट में त सर डॉक्टर साहब जी क्लिनिक किथे आहे? सर डॉक्टर साहब जी क्लिनिक किथे आहे? सर नज़ीर खान भुट्टो साहब, रहमतुल्लाह सेंटर जेको आहे न पुराणो, उन जे भरिसां ई आहे। डॉक्टर ज़ाहिद साहब तमामु बहितरीन माण्हू आहिनि, उस्ताद माण्हू बि आहिनि हू। कुर्बान मक्सी साहब लिखनि था त VIP सर, VIP, महिरबानी। डॉक्टर ज़ाहिद साहब, आख़िरी लफ़्ज़ अव्हां जे नाम करे पोइ प्रोग्राम खे अलविदा कंदासीं त चवंदा आहिनि त रहे त ॻाल्हि रहे, रहे त ॻाल्हि रहे, ज़िंदगी रहे या न रहे, ख़ुदी जो ख़ैर हुजे, बेख़ुदी रहे या न रहे, हू त अल्लाह वा अल्लाह ई रहंदो सदा। यकीन मुहकिम रहे, यकीन मुहकिम रहे, बंदगी रहे या न रहे। जी दोस्तों, इंसान जो यकीन हमेशा आला ऐं बाला हुजणु घुरिजे। लियाकत साहब लिखनि था त माशाअल्लाह हाजी न्याज़ साहब असांजे प्रोग्राम में हाणे अची चुका आहिनि सऊदी अरब खां। नियाज़ अली मक्सी साहब, असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। पंहिंजो ख़्यालु रखो ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। जाहिद हुसैन गोपाक साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी सर।
शब बखैर लिखियो है कमेंट में नज़ीर खान भुट्टो साहब, जाहिद हुसैन गोपांग फिर हम सऊदी अरब खां। जी दोस्तों, अल्लाह हाफिज़, पंहिंजो ख्याल रखो, मेहरबानी। कुर्बान मक्सी साहब, मेहरबानी।